अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कमा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी अज़मत शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह। कसर बाकी न रखी बज़्म इम्कान जगमगाने में। कसर बाकी न रखी बज़्म इम्कान जगमगाने में। अरब में चांद निकला चांदनी फैली जमाने में। एक अरब ने आदमी का बोलबाला कर दिया। एक अरब ने आदमी का बोलबाला कर दिया। खाक के ज़रों को हमदोशे सुरैया कर दिया। खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए। क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। एक पल्ले में वो दोनों एक पल्ले में वो एक। एक पल्ले में वो दोनों एक पल्ले में वो एक। दोनों ईदों से अफजल है ईद मिलादुन नबी। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। मुझा अजीज़ो अल्लाह तबारक व तआला जा लखे लखे एहसान जई पाखे पंहिंजे फज़ल ऐं करम सां ईमान जी दौलत नसीब करण खां बाद में रब तबारक व तआला महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मती बनाया ऐं उन खां पोइ रब जा वरी लखे लख एहसान जंहिं पाखे पंहिंजी ज़िंदगी में ही महबूबनि जी मीलाद जो महीनो नसीब कयो ऐं वरी रब जा लखे लख एहसान जंहिं पाखे अॼु उन महबूबनि जी विलादत वारी भलारी रात में हिन जगह ते वेही करे महबूबनि जो ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाई।
रब जी बारगाह में दुआ है त अल्लाह तबारक व ताला पाण खे हिन मदरसे जे गिरह में पंहिंजो ही वेहण ॿुधण महबूबनि जो ज़िक्र करण अल्लाह तबारक व ताला पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। आमीन। पंहिंजे लाइ सभिनी मोमन जे लाइ ज़रिया नजात फरमाए। ऐं रब तबारक व ताला हिन अहिड़ी भलारी रात जे मुआबे हिन महफ़िल जे मुआबे हिन मदरसे खे रब तबारक व ताला दिन दूनी रात चौगनी तरक़ी अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह तबारक व ताला महबूबन खे हिन दुनिया में मोकिलियो। इहो हिकिड़ो रब जो अज़ीम एहसान आहे। हाणे इहा मौज़ू बि अलॻि आहिनि। महबूबन जी विलादत जो बयान कीजे इहो अलॻि आहे। महबूबन जे नबूवत जो बयान बेसत जो बयान इहो अलॻि आहे। महबूबन जी रिसालत जेका आहे उनजो बयान इहो अलॻि आहे। पाण जेको अॼु बयान पिया करूं इहो महबूबन जी विलादत आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी जेका विलादत थी उहा विलादत जेका आहे ई जेका आहे जश्न ईद मिलाद नबी इनके चयो वियो। त शाइर चई जेके ॿ ईदूं मिलियूं आहिनि उनखां ही ईद मिलाद नबी जेका आहे अफ़ज़ल आहे। अफ़ज़ल इन जे लाइ आहे त इहे ईदूं मिलियूं त कंहिंजे सदके उन महबूब जे सदके मिलियूं आहिनि जे त इहा उन ईद खां पोइ ॿी ईद कहिड़ी मोमन जे लाइ। हाणे इहो पंहिंजी सिंधी क़ौम जे लाइ सिंध जे शाइरनि सिंधी शाइरनि सुगड़नि त वॾो एहसान करे छॾियो। बाक़ी जेके ॿियूं क़ौमूं वारा माण्हू आहिनि मतिलबु जंहिं घटि इल्मु कोन्हे उन खे ख़बर बि कोन्हे का पूरी हक़ीक़त जो। पंहिंजा माण्हू मतिलबु अमल त कोन्हे पण पंहिंजे माण्हुनि वटि इहा हिकिड़ी ॼाण आहे जेकॾहिं उन सां लव आहे कोई सुननि था की मतिलबु पंहिंजे मतिलबु दिमाग़ में हीअं सां हंडाइनि था त इन्हनि खे सभु ख़बर आहे त हीउ उर्स जो महीनो आहे, यारहीं जो महीनो आहे, रमज़ान जो महीनो आहे, ईद जी राति आहे, फलाण जी राति आहे, हीउ हुज़ूर जी विलादत जो आहे। हीअ सभु ॻाल्हियूं जेके मालूम आहिनि मालूम इन जे लाइ आहिनि त शाइरनि सभु बयानु करे छॾियो। क़ुरान पाक जंहिंखे जंहिं मौज़ू खे जिते बयानु कयो महबूबनि जी विलादत आयत में बयानु कई आहे उहो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत हदीस पाक में बयानु थिए त उहो शाइरनि वरी उन नज़म जे तौरु सॼो बयानु करे छॾियो। हीअ पाण ॻाल्हायूं पिया इहो थियो नसर बयानु करे कंहिंखे ॿुधायो त अहिड़े नमूने महबूबनि जो विलादत थी। अल्लाह जो हबीब महबूब जेको आहे नूर अहिड़े नमूने दुनिया में तशरीफ़ वठी आया उनखां मां जेको आहे दुनिया जो हीउ हाल हो उन अरब क़ौम जो हीउ हाल हो। महबूबनि जे अचण खां पोइ हीउ हाल थियो जो शाइरनि थियो त ख़ुदि न थिए जो राह पर औरों के आदी बन गए। जॾहिं अरब सगोरा जेके अहिड़ा उन्हनि जी हालत हुई ख़ुदि जेके हा रस्ते मथे कोन हा उहो पंहिंजे नियाणनि खे पंहिंजे हथनि सां दफ़न करे छॾंदा हुआ। उहा बुराई कोन हुई दुनिया में जेका बुराई चइजे उहा उन्हनि में सभु मौजूदु हुई। पर उन्हनि जे बावजूद जॾहिं महबूब आया उन महबूबनि जे अचण वारे मुख़्तसर अरसे में उन निगाह पाक जो उन्हनि मथे अहिड़ो असरु थियो जेको ख़ुदि न थिए रहा पर औरों के हादी बन गए। सॼी दुनिया जा रहनुमा रहबर थी विया, सॼी दुनिया खे रस्तो ॾेखारण वारा बणिजी विया, सॼी दुनिया जा जेके आहिनि अॻवान थी विया ऐं उहे अहिड़ा थी विया महबूबनि जी दरबार मां जेको उन्हनि जो जेको जेको मर्तबो मिलियो उन मर्तबे को पहुची सघे छॾे। यानी वॾनि वॾनि साहबनि जो त रुतबो अलॻि आहे पर जंहिं साहबी सगोरे पंहिंजी हिन अख सां मथे जी अख सां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ईमान आणण खां बाद मथे जी अख सां दीदार कयो पोइ भली उन वक़्तु उन सहाबी जो दुनिया में लाॾाणो थी वियो। को बि उन नेक अमल कोन कई, का बि नमाज़ूं कोन पढ़ी, नेक अमल कोन कई, पर उहो हिकिड़ो दीदार जेको आहे उन सहाबी जो उन एॾो मर्तबो रुतबे थी वियो उनजे मर्तबे खे कंहिं मर्तबे खे पहुची कोन अल्लाह वारे जो रुतबो उनखे पहुची सघे थो कोन पहुची सघे एॾो मर्तबो थिए थो। इहो महबूबनि जे दीदार जे तॾहिं शाइर चयो त ख़ुदि न थिए जो राह पर औरों के आदी बन गए। अरबनि जो हाल अहिड़ो हो पर महबूबनि जी जॾहिं नज़र पई तॾहिं उन्हनि जो इहो हाल थी वियो जॾहिं सॼी दुनिया जा रहबर मसीहा थी। क्या नज़र थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया।
तो शायरन सजो बयान जो है कुरान पाक जो बयान है हदीस पाक जो मफहूम है यो शायरन जो है पंहिंजे नसर नज़म जे शक्ल में जो बयान कयो है नज़म यानी इनके पढ़न सा उन महबूबन जी जेका सारा करण सा जो एडो उनके मतलब चाशनी मिले थी उनके समझ भी मिले थी चाशनी मिले थी ईमान में ताजो थिए तो मोहब्बत वधे थी महबूबन जी सारा में यो एकड़ो मतलब एडी एटली जेकी खूबी है अल्लाह तबारक व तआला हुजूर जे जेको है सारा करण वालो सारा करण सा हुजूर जी जेका है मर्तबो शान में वाधारो ना पण खुद सारा करण वाले जो जेको है रतबो वजे वजे तो बेशक हाणे शारन सजो बयान करे छडियो ई जेको महबूबन जी विलादत जो बयान करे छडियो सगोरो रात सूमर जी यानी सूमर जी रात हुई इस दुनिया में पैदा महबूबन जी विलादत जो शर्फ जो डी के भी मिलल रात के भी मिलल न तो रात मतलब फखर करे सके डी ते न डी रात मथे फखर करे सके तो यानी महबूब एडी टाइम आया हा रात वजण वारी डी अचण वारो महबूब उन टाइम अची दुनिया में तशरीफ फरमा थिया तो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे वक्त इन दुनिया में आया दुनिया जा हालात खराब हुआ पर वो महबूबन जे अचण सा जो है वो जेको है वो हालात बदली गया ए दुनिया में जेको खुशहाली थी वई रबिउल अव्वल जी माना आया है पहली बार यानी महबूब आयो तो बाहर ही बाहर थी वही खुशियों थी वयूं ईमान जा जेका नारा वजन लगा दुनिया जे कुछ कुंड हर जगह जगह है हर जगह इस्लाम जो है परचम बुलंद थियन लगो सुभान अल्लाह ही अज महबूबन जी विलादत जो है या रात है इन रात में जो है इन उर्स महीने जी 12 तारीख 12 जी रात जेका हुई या विनी रही हुई डी अची रहे हो महबूब हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया में तशरीफ वठी आया तो महबूबन जी विलादत जो बयान जो है ई जो ये बयान ही जो है ये एडो अफजल है तो महबूबन जी विलादत जेका थी उन वक्त में जेके महबूबन जे अचण सा जेके मौजज़ा ज़ाहिर थिया किसरा जा 14 कुंबरा किरी पिया ए फारस जो आतिश कदो कई 1000 वरन का जेको बरी रहो वो जेको उजामी वियो एड़े नमूने वो महबूबन जा उन वक्त जेके मौजज़ा ज़ाहिर थी विया ए महबूब आयो अचण सा जेको नूर जी तजल्ली थी उन में जेके मौजज़ा थिया महबूबन जे निडपण जा मौजज़ा बचपन जा मौजज़ा ए महबूबन जी को जवानी जा मौजज़ा ए महबूबन जी नबूवत जो ऐलान कियो ऊ जो सजो जो बयान है ई बात जे करे नसर में पढ़ू तई पाए जे करे नज़म में मालूदन में सुनो तई सजो शायरन बयान करे छे ते महबूबन जी विलादत जी जेका है खुशी इन खुशी जेका है मोमिन जे लाई वडी में वडी ते या खुशी है छो त उन महबूब उन जात पाक जे सदके में ईमान जी दौलत मिली जदी ईमान जी दौलत मिली त उन मथे सब कुछ मिली हो यो मिलियो कहीं जे सदके उन हुजूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सदके तुफैल में त आज उन महबूब जी जेका है वो याद आए विलादत है महबूबन जी विलादत जो बयान थिए पो यो भी हिकड़ो मोमिन के शिरक का मिटाण जे लाए ता शार चयो त महबूबन के खुदा भी न समझे खुदा का जुदा भी न समझे सुभान अल्लाह बादस बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर बादस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर यानी शार चेतो तो रब तबारक व तआला का पोए जे करे के जो मान है मर्तबो है कंहिंजी शान है तो महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तो उन महबूबन जी विलादत जी जेका खुशी है बयान पा जेतरो कंदासो इन मथे बयान को हली विंदो नूर जो बयान विलादत जो बयान जो है अल्लाह तबारक ताला हर मोमिन मुसलमान के महबूबन जी विलादत जी खुशी मनाने की तौफीक अता फरमाए तॾहिं त शार जो त महबूब जॾहिं जावा हा उन वक्त सभिनी खुशियूं पे मल्हायूं सभिनी खुशियूं पे मल्हायूं पूरी कायनात जा जेका वण टिण सण जेतिरियूं मखलूक सभिनी खुशियूं मनायूं शार जो निसार तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जाम सभी तो खुशियां मना रहे हैं जेको न खुशी मनाए दो वो समझो इब्लीस जो
जेको ख़ुशी मल्हाईंदो उहो मोमिन आहे। मोमिन खे महबूबनि जी विलादत मथे, हिन उर्स पाक मथे, हिन महीने अचण मथे मोमिन खे ख़ुशी न थिए त पोइ कंहिंखे ख़ुशी थिए। उनखे त ख़ुशि थियणु खपे, छो त उन महबूब जे सदके में जेकी कुझु मिलियो हिन दुनिया में उनजे सदके में आहे, ऐं आख़िरत में जेकी कुझु मिलंदो उनजे सदके में। रब तबारक ताला हर मोमिन मुसलमान के महबूबन जी विलादत की खुशी मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब तबारक ताला हमेशा हमेशा महबूबन जा जेका महफ़िलूं सजाइण जी मोमिनन के महबूबन जी सारा करण जी गुण गाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं हमेशा हमेशा रब तबारक ताला पंहिंजे दिलनि में मोमिनन जी दिलनि में महबूबन जी मोहब्बत के गामज़न अता फरमाए। महबूबन जी मोहब्बत जेका आहे क़ाइम दाइम फरमाए। रब तबारक ताला महबूब जी सदके में महबूबन जी सीरत मथे अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम। जाने रहमत लाखों